सभी दोस्तन के भली का सिंध हेल्प जे चैनल ता एक नए प्रोग्राम लर्निंग माइंड वेब सीरीज़ का तव्हांजो मेज़बान इलाही बख्श। ॿाहिरियनि मुल्कनि में कमु करण लाइ सिंध जो हर नौजवान हिकु ख़्वाबु हूंदो आहे। दुबईअ में अॼुकल्ह हर हिकु नौकिरी करण जी आरज़ू रखे थो। नौजवान पंहिंजी आमदनी वधाइण लाइ, ख़ुशहालीअ लाइ, पंहिंजो ऐं पंहिंजे ख़ानदान जो कर्ज़ खां जल्दी जान छॾाइण लाइ ऐं पंहिंजी महिनत जो सुठो मुआवज़ो हासिल करण लाइ मुतहद अरब इमारात या क़रीबी ॿियनि ख़लीजी मुल्कनि में नौकिरीअ जी तलाश करणु चाहिनि था। छो जो दुबईअ खां सिर्फ़ 2 खां 3 कलाकनि में फ़्लाइट पाकिस्तान अची सघे थी। कोरोना खां पोइ बि दुबई घणो डिमांडिंग आहे। ॿियो त अॼु बि यूएई में सुठी नौकिरी मिलण जा इम्कान वधीक मौजूदु आहिनि, पर उन खां पहिरियां ई असां वटि सुठी भली उन जे बारे में मालूमात हुजणु ज़रूरी आहे। उन सिलसिले में अॼु असां ही प्रोग्राम तरतीब ॾेई रहिया आहियूं। असां मुतहद अरब इमारात में कीअं जॉब हासिल करे सघूं था, कीअं असां कोरोना खां पोइ नए तरीक़नि सां अप्लाई करे नौकिरी या वर्क परमिट कहिड़नि क़िस्मनि जूं नौकिरियूं हासिल करे सघूं था। हिकु नऊं यूनिवर्सिटीअ मां पास थियल स्टूडेंट या आम लेबर जी जॉब हासिल करण लाइ कहिड़ी प्लानिंग करणी पवंदी। जी दोस्तो, उन्हनि सभिनि तरीक़नि, उन्हनि सभिनि सवालनि जा जवाब तव्हांखे हिन प्रोग्राम में मिलंदा। तव्हां मां जेकॾहिं को यूएई में, दुबई में नौकिरी हासिल करण जो ख़्वाहिशमंद या प्लानिंग करे रहियो आहे त ही प्रोग्राम ज़रूरु ॾिसंदा। असां सां अॼु जो गेस्ट आहे साईं, काफ़ी दुबई में पाण रहिया आहिनि, कम भी कराए रहिया आहिनि, इंजीनियर मुस्लिम बुर्दी साहब। साईं जिन जो मां इंट्रोडक्शन तव्हां सोशल मीडिया सां जेके बि दोस्त कनेक्टेड आहिनि उहे साईं खे चङी तरह सुञाणीनि था। साईं पाण जेको आहे बी इंजीनियर इन्वायरमेंटल आहे, प्लस जेको आहे सोशल एक्टिविस्ट आहिनि। साईं इंसान दोस्त, ऐं तव्हां साईं जो चैनल बि ॾिठा हूंदा। तव्हां साईं बी ब्लॉगर बि आहे, साईं कैरियर काउंसलर बि आहे। साईं सिंध जे यूथ सां कनेक्टेड ऐं तमामु सोशल हेल्पफुल या खोड़ सारा कम, चाहे ॾेही हुजनि या पर ॾेही नौजवान, उन्हनि सां ॿांह ॿेली हूंदा आहिनि। दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त असांजो जेको महिमान आहे उहो असां खां दुबई सां लाइव आहिनि। साईं जन, साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं इंजीनियर मुस्लिम बुर्दी साहब, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी असांजे प्लेटफॉर्म ते अचण लाइ। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे एज़ अ गेस्ट स्पीकर खयो आहे ऐं मां तव्हांखे रियली एप्रिशिएट कंदुमि त तव्हां लाइव सेशन कयो था पिया सिंधी नौजवाननि जे लाइ, पंहिंजी सिंध धरती लाइ जेका तव्हां जुस्तजू ऐं जेका एफर्ट्स कयो था, आई रियली एप्रिशिएट दैट। इन सां गॾोगॾु मां पंहिंजो तारीफ़ बि कराईंदो रहंदुमि। जी जी सर। जीअं तव्हां ॿुधाए चुका आहियो मुंहिंजे बारे में त दादा मां हिकिड़े नंढड़े ॻोठ लाड़काणे जे, पहिरियां त लाड़काणो हुयो, हाणे कंबर शहद कोट जे अंदरि अची वियो आहे, डिस्ट्रिक्ट जॾहिं खां थी वियो आहे। कंबर शहद कोट भोला करोड़ा खां तालुक रखां थो, नंढड़ो ॻोठ आहे ऐं मुंहिंजी प्राइमरी तालीम बि ॻोठ खां ई आहे। उनखां पोइ मुंहिंजी जेका सेकेंडरी एजुकेशन आहे लाड़काणे मां थी। लाड़काणे जेको पायलट गवर्नमेंट पायलट हायर स्कूल सेकेंडरी स्कूल आहे उन मां थी। पोइ मां बी कई कायदेआम यूनिवर्सिटी नवाबशाह मां। बी करण खां पोइ मां इमीडिएटली यूएई अची वियो। में हिन वक़्तु मूंखे यूएई में माना तक़रीबन 11 सालनि खां मां रिहाइश पज़ीर आहियां हिते ऐं मुख़्तलिफ़ कंपनियुनि में, मल्टीनेशनल कंपनियुनि में कमु कयो आहे हिते एज़ अ हेल्थ एंड सेफ्टी एंड इन्वायरमेंटल इंजीनियर जी कैपेसिटी में। ऐं हिन वक़्तु मां हिकु ब्रिटिश कंपनी में कमु कयां थो, यूएई दुबई में एज़ अ सीनियर हेल्थ एंड सेफ्टी इंजीनियर। इहो मुंहिंजो मुख़्तसर तारीफ़ आहे। दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त साईं जेको आहे पाण प्रोफेशनल आहिनि बी इंजीनियरिंग। तव्हांजा जेका असांजा दोस्त इंजीनियर मोस्टली जेका आहिनि असांजा मेहरान यूनिवर्सिटी जा, कायदा आवाम यूनिवर्सिटी जा ऐं ॿियनि जेके बि यूनिवर्सिटियुनि सां कनेक्टेड आहिनि, उन्हनि जा अॼु सभिनि जा सवालनि जा जवाब मिलंदा ऐं जेके उहे एक्सप्लोर करणु चाहींदा। साईं असांजो हिकु नौजवान जेको हितां अचे थो सिंध खां, उहो उनजो ख़्वाबु हूंदो आहे त असांजे दुबई में जेका आहे पंहिंजे डिग्रीअ सां रिलेटेड जेका जॉब मिले। तव्हां असांखे इहो गाइड कयो त असांजो नौजवान उते अची कीअं जॉब ॻोल्हे सघे थो, कहिड़ा तरीक़ा आहिनि उन्हनि जा, उहो छा डॉक्यूमेंट्स खणी अचे,
कहिड़ा जेको आहे प्लीज़ इन खे थोरो एलेबोरेट कयो। ऐं इलाही बख़्श साहब तव्हां ॾाढो ज़बरदस्त क्वेश्चन कयो आहे ऐं हिन स्टेज ते मां इहो ई चवंदुमि त जॾहिं मां 11 साल अॻु दुबई आयो हुयुमि त जीअं तव्हां ॻाल्हि कई त मां पंहिंजा वॾा ख्वाब खणी आयो हुयुमि त मां दुबई में कमु कंदो हुयुमि। हिकु इंटरनेशनल सिटी आहे दुबई, यूएई। दुबई बेसिकली यूएई जो हिकिड़ो यूनाइटेड अरब एमिरेट्स जो हिकिड़ो स्टेट आहे। त पंहिंजा ख्वाब खणी आयो हुयुमि त हिते मूंखे नौकिरी करणी आहे, जॉब करणी आहे। जीअं त तव्हांजा सेशन्स मां ॾिठा आहिनि त उन में जेका मोटिवेशनल हिन में शइ आहे उहा इहा आहे त मां हिकिड़े ॻोठ जो ब्लॉग रखां थो, वरी लाड़काणो, वरी हुन खां पोइ हैदराबाद, हैदराबाद खां पोइ वरी दुबई। मां पाकिस्तान में टू बी ऑनेस्ट लीव करे थोरो ई कमु कयो आहे, घणो न कयो आहे। ख़ुसूसन हैदराबाद में मां थोरो घणो कमु कयो आहे सुई सिदरन गैस में। जॾहिं मां दुबई में आयुमि त हिते मूंखे माना मुंहिंजो वॾो भाउ हिते ऑलरेडी हुयो जंहिं मूंखे पूरी सपोर्ट कई ऐं उन वक़्तु मां इहो रियलाइज़ कयो त हे त चलो मूंखे सपोर्ट मिली वई आहे, पर जेके ॿिया सिंधी नौजवान असांजा अचनि था सिंध मां, उन्हनि खे कीअं सपोर्ट कजे हिते, अहिड़ो हिकिड़ो प्लेटफॉर्म ठाहिजे जंहिंमें उन्हनि खे सपोर्ट मिले। जीअं हाणे तव्हांजो चैनल आहे, तव्हांजे चैनल मां इलाही दोस्त फ़ाइदो वठंदा ऐं मां इनशाला सम्झां थो त हे फ्रूटफुल सेशन हूंदो। जीअं तव्हां ॻाल्हि कई त कीअं हिते जॉब लाइ अचनि, या सभिनी खां पहिरियां जेके दोस्त पास आउट कनि था या जेके दोस्त इंजीनियर हुजनि या चाहे कॉमर्स हुजनि, चाहे बिज़नेस मैनेजमेंट में MBA करे अचनि या डॉक्टर्स हुजनि, सभिनी खां पहिरियां उन्हनि खे जेको वर्कआउट करणो आहे, उन्हनि खे ॾिसणो आहे त यूएई जी मार्केट में तव्हांजो स्कोप छा आहे। हाणे यूएई मार्केट जेका आहे उहा वरी डाइवर्सिफाइड आहे ऐं मां ईअं चवंदुमि त चेंज थींदी रहंदी आहे, अप्स एंड डाउन्स ईंदा रहंदा आहिनि। कॾहिं जॉब्स मार्केट सुठी हूंदी आहे, कॾहिं ख़राबु हूंदी आहे। सो इहो हिकिड़ो हलंदो रहंदो आहे हिते। सो जेके दोस्त ख़्वाहिशमंद आहिनि अचण जे लाइ, सभिनी खां पहिरियां त उन्हनि खे थोरी रिसर्च करणी हूंदी आहे, जेका जीअं चवंदा होमवर्क करणु खपे। होमवर्क में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अचनि थियूं, त सभिनी खां पहिरियां जेके मां हाणे वेबसाइटुनि जो नालो ज़िक्र बि कंदुमि हिते, उन्हनि वेबसाइट में ॾिसनि था तव्हां यूएई में जॾहिं अचो था, से फॉर एग्जाम्पल इंजीनियर अचे थो त पंहिंजी फील्ड में हुनजा कहिड़ा एक्सपर्टाइज़ आहिनि, कहिड़े हुनजा स्किल्स आहिनि ऐं कहिड़ो हुनखे कमु अचे थो। छो जो यूएई इज़ द लैंड ऑफ अपॉर्चुनिटी। यूएई इज़ द फर्स्ट स्टेप ऑफ योर कैरियर। सो तव्हां हिते अचो था, तव्हां ॾिसो तव्हां में स्किल्स कहिड़ा आहिनि, तव्हांखे जॉब छो मिले ऐं तव्हांखे जॉब रखण वारो छो रखे, उहो तव्हां में अहिड़ी कहिड़ी शइ आहे। सो जेके बेसिक शयूं आहिनि मां तव्हांखे उहे ॿुधाईंदुमि। नंबर 1 तव्हांखे कमु अचणु खपे। तव्हांखे डिग्री त आहे, ठीकु आहे, चाहे कॉमर्स में हुजे, चाहे MBA में हुजे, मेडिकल इंजीनियरिंग, तव्हांखे डिग्री त आहे। उन डिग्री सां रिलेवेंट तव्हांखे एक्सपीरियंस अचे थो और तव्हांखे कमु अचे थो, तव्हांखे एक्सपीरियंस आहे उन फील्ड में, इहा वॾी इंपॉर्टेंट शइ आहे। उन खां पोइ जेका हिते शइ नोट कई वई आहे उहा आहे तव्हांजी इंग्लिश। तव्हांखे इंग्लिश सुठी ॻाल्हाइणु अचे, तव्हां पंहिंजो मैसेज कन्वे करे सघो इंटरव्यूअर खे या कंहिं ऑर्गेनाइज़ेशन खे, त तव्हां छा आहियो, तव्हां छा कंदा आहियो ऐं तव्हां छा करे सघो था। सो इहो इंग्लिश तमामु इम्पोर्टेंट आहे। उन खां अलावा तव्हांजी जेके डिग्रीज़ आहिनि उहे अटेस्टेड हुजनि। अटेस्टेड हिकिड़ो प्रोसीजर आहे, मां तव्हांखे थोरो शॉर्टली ॿुधाईंदुमि। जेकॾहिं इंजीनियर आहिनि त उन्हनि जी हायर एजुकेशन बैचलर डिग्री आहे त हायर एजुकेशन कमीशन अटेस्टेड हुजे, पोइ फॉरेन ऑफिस मां हुजे, उन खां पोइ वरी यूएई एम्बेसी जेका दुबई कराची में कॉन्सुलेट आहे उतां खां अटेस्टेड हुजनि डिग्री। इहे 3 प्रोसीजर। जेकॾहिं डिप्लोमा आहे त डिप्लोमा बोर्ड कराची मां हुजणु खपे। सो उन खां पोइ फॉरेन अफेयर्स आहे, उन खां पोइ वरी यूएई एम्बेसी आहे, काउंसलेट आहे जेका कराची में, उतां थियणु खपे। सो इहो हिकिड़ो पंहिंजो होमवर्क करे अचनि ऐं ॾिसी अचनि त असांखे जॉब कहिड़ी वठणी आहे, उन जॉब जी रिक्वायरमेंट छा आहे। हाणे जॉब जी रिक्वायरमेंट तव्हांखे कीअं ख़बर पवंदी, जो जीअं डुबिज़ल वेबसाइट आहे या हिते नौकरी गल्फ आहे या गल्फ टैलेंट हिकिड़ी वेबसाइट आहे या लिंक्डइन आहे, उते जेके दोस्त कमु कनि था ऑलरेडी, मिसाल तौरु जीअं हाणे कंहिं बि फील्ड सां अॼुकल्ह जेको नेटवर्किंग थी वई आहे थ्रू आउट द सोशल मीडिया, त तव्हांखे को पंहिंजी फील्ड वारो माण्हू मिली थो वञे, उन खां तव्हां गाइडेंस वठी सघो था। ऐं मां इहा ऑफर कयां थो, जंहिंखे कंहिं दोस्त खे को अहिड़ो माण्हू न आहे, उहो भले मूंसां कॉन्टेक्ट करे, मां हुनखे हुनजो रिलेवेंट माण्हू ॾेई छॾींदुमि हितां वारो, त उहो हुनखे गाइड करे सघे त तव्हांजी फील्ड में तव्हांखे छा करणु खपे। से फॉर एग्जाम्पल डॉक्टर आहे, मेडिकल फील्ड सां वास्तो आहे, जो नर्स आहे या डॉक्टर आहे या फार्मासिस्ट आहे।
सो उन जे लाइ कहिड़ा अप्रूवल्स आहिनि हिते दुबई में तव्हांखे हुजणु खपनि, उन जे लाइ तव्हांखे छा करणु खपे, कहिड़ा कोर्सिस आहिनि। इंजीनियरिंग फील्ड में इलाही कोर्सिस आहिनि, प्लानिंग इंजीनियर जा अलॻि कोर्सिस आहिनि, क्वालिटी इंजीनियर जा अलॻि आहिनि, हेल्थ एंड सेफ्टी जा अलॻि आहिनि। कहिड़ी बि फील्ड सां वास्तो रखे थो त उहे थोरा कोर्सिस करे अचे। सो मां चवंदो आहियां त उहे दोस्त उन सां इन टच रहनि, त जीअं उन्हनि खे ख़बर पए त यूएई में रिक्वायरमेंट छा छा आहे। तव्हां ज़बरदस्त ऑफर ॾिनी, दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त साईं जेको आहे जीअं सोशल आहे ईअं ई साईं ज़बरदस्त हिकिड़ी ऑफर ॾिनी आहे दोस्तनि खे, जेका इंटीरियर खां या कंहिं प्रोफेशनल यूनिवर्सिटी जा क्वालिफाइड आहिनि, चाहे MBA हुजे, BBA हुजे, चाहे इंजीनियर हुजे, त उहो साईं खां कॉन्टेक्ट में रही सघे थो। साईं जो असां हिन वीडियो में डिस्क्रिप्शन में लिंक बि हूंदो, साईं जो सोशल पेज बि आहे। साईं जेको आहे पाण वाक़ई बि सोशल आहिनि। साईं जेको आहे तव्हांखे उन्हनि माण्हुनि सां रिलेटिव माण्हुनि सां कनेक्ट करे ऐं तव्हांखे जेको आहे हेल्पफुल इनशाला साबित थींदा। तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त तव्हांजो जेको आहे जेकियूं बि वेबसाइट साईं नाला वठी रहिया आहिनि उन्हनि जा असां यूट्यूब ते जेको रिकॉर्डिड चैनल हूंदो प्रोग्राम, उन ते असां रखंदासीं, तव्हां उते बि ॾिसी सघो था, विज़िट करे सघो था। साईं अॻिते हलूं था त तव्हां त ॿुधायो त असांजा जेका नौजवान अचनि था उते उन्हनि खां इहे मुश्किलात थियनि थियूं त हू जेका डिग्री पंहिंजी वेरीफाई कनि उन खां पोइ उते अचनि, पर उते अचण खां पोइ जेको आहे जॉब जो जेको फॉर एग्ज़ाम्पल मां हिकु इंजीनियर आहियां, मां इंजीनियरिंग बि करे हिते आयो आहियां, त उन सां गॾु जेको आहे मुंहिंजी जीअं तव्हांजी फील्ड जीअं वठूं था असां एग्ज़ाम्पल जी, त उन फील्ड खां मूंखे कहिड़ा डिप्लोमास करणा पवंदा या कहिड़ियूं एक्टिविटीज़ करणियूं पवंदियूं जो मां उन्हनि जेका दुबई जी कंपनी आहे या मल्टानेशनल उते कंपनियूं कमु करे रहियूं आहिनि वॾी फील्ड में, त उन जे जेका एलिजिबिलिटी क्राइटेरिया आहे उन ते मां लही सघां। हिकिड़ो त जीअं तव्हां इंग्लिश ॿुधाई, उन खां अलावा डॉक्यूमेंटेशन जे हवाले सां कीअं उहो असां पूरा करे सघूं था त असां उते कहिड़ी वीज़ा लाइ अप्लाई कजे जो असां उते अची सघूं। साईं तमामु ज़बरदस्त क्वेश्चन कयो आहे तव्हां। यूएई जो जेको प्रोसीजर आहे, माना हिते अची जॉब ॻोल्हण लाइ या जॉब हंट करण लाइ, उहो प्रोसीजर नॉर्मली इहो आहे त सभिनी खां पहिरियां तव्हांखे विज़िट वीज़ा खपे। विज़िट वीज़ा जा 2 क़िस्म आहिनि, हिकिड़ो थींदो आहे 1 मंथ जो वीज़ा, ॿियो थींदो आहे 3 मंथ जो वीज़ा। मां पर्सनली दोस्तनि खे इहा रिकमेंडेशन कंदो आहियां त हमेशह 3 महीननि जे विज़िट वीज़ा ते अचनि। ऐं मां तव्हांखे उनजी कॉस्ट बि जनरल ॿुधाईंदुमि, छो जो वेरिएशन कॉस्ट में थींदी रहंदी आहे टाइम टू टाइम। जेको असांखे 3 महीननि जो वीज़ा मिले थो उहो 40 खां 50,000 ताईं या 55,000 ताईं डिपेंड ऑन द ट्रेवल एजेंट, उहो ओतिरो मिले थो। ऐं महीने जो जेको वीज़ा आहे उहो तव्हांखे तक़रीबन 20-25,000 ताईं मिले थो, डिपेंड करे थो, 5,000 माइनस प्लस थी सघंदा। सो 3 महीननि जो वीज़ा रिकमेंडेबल आहे। 3 महीननि जो वीज़ा तव्हां वठी अचो। पोइ तव्हां जॾहिं जॉब ॻोल्हियो था हिते मार्केट में, उहो जॉब ॻोल्हण जा तरीक़ा बि मां ॿुधाईंदुमि हिन वीडियो जे सेशन में। जॾहिं तव्हां जॉब ॻोल्हियो था त जॾहिं तव्हांखे कंपनी ऑफर करे थी, उहा वीज़ा तव्हांखे परमनेंट वीज़ा, एम्प्लॉयमेंट वीज़ा 2 सालनि जो हूंदो आहे, उहो तव्हांखे पाण ई ऑफर कंदी आहे। वीज़ा सां गॾु तव्हांखे मेडिकल इंश्योरेंस बि ॾींदी आहे, जेका हर पूरी जेकी दुबई में हॉस्पिटल्स आहिनि उते तव्हांखे इंश्योरेंस कवर्ड हूंदी आहे। ऐं उन खां सवाइ तव्हांखे उन खां अलावा तव्हांखे वीज़ा बि ॾींदी आहे पाण ई कंपनी पंहिंजे ख़र्च ते। उन जो हिकिड़ो प्रोसीजर आहे, उहो सॼो कंपनी पाण ई कंदी आहे। तो हिते तव्हांखे माना ॿियो कुझु ख़र्चो न आहे करिणो, सिर्फ़ु तव्हांखे इहो आहे तव्हांखे वीज़ा ऐं टिकट ऐं अकोमोडेशन तइ करणी आहे। उनखां पोइ तव्हांखे जॉब ॻोल्हणी आहे। बस जॉब मिली थी वञे त पोइ तव्हांखे कंपनी वीज़ा ॾींदी। हिते माना सऊदी वांगुरु या ॿियनि गल्फ कंट्रीज़ वांगुरु प्रोसीजर आहे त तव्हां पंहिंजो वीज़ा वठो, जीअं ॿुधो तव्हां आज़ाद वीज़ा मिले थो या कफ़ालत वारो वीज़ा मिले थो, हिते अहिड़ो को सिस्टम न आहे। हिते तव्हांखे कंपनी पाण वीज़ा ॾींदी आहे जॾहिं तव्हांखे उहो कंपनी हायर कंदी आहे। नंबर 1। नंबर 2, जेका मोस्ट इम्पोर्टेंट तव्हां क्वेश्चन कयो त दोस्त हिते अचनि त पोइ छा कनि। हाणे हिते नंबर 1 तव्हांखे जॾहिं मां होमवर्क जी ॻाल्हि कई न, त होमवर्क में तव्हांखे ॾिसणो आहे त तव्हांखे कहिड़ी कहिड़ी शयूं खपनि। माना हिते अचण खां पोइ, माना अचण खां पहिरियां, माना मिसाल तौरु अॼुकल्ह ऑनलाइन जो ज़मानो आहे। अॼुकल्ह प्रिफर कनि था ड्यू टू द कोविड-19, माण्हू जेके कंपनीज़ प्रिफर कनि थियूं त माण्हू असांखे अचनि न, थ्रू ऑनलाइन CV मोकिलनि, थ्रू वेबसाइट जे थ्रू अप्लाई कनि। सो तव्हांखे कंप्यूटर तमामु ज़रूरी आहे, तव्हांखे कंप्यूटर हुजणु खपे, तव्हां अप्लाई करे सघो। तव्हांखे स्मार्टफोन हुजणु तमामु ज़रूरी आहे, तव्हां लोकेशन किथे अप्रोच करे सघो। तव्हांजी CV ॾाढी ज़बरदस्त ठहियल हुजे,
ऐं जेको तव्हां ॿियो क्वेश्चन कयो त कहिड़ा कोर्सिस करणु खपनि या कहिड़ियूं स्किल्स हुजणु खपनि, हाणे उहे हर फील्ड जा अलॻि अलॻि आहिनि। माना जीअं हाणे सिविल इंजीनियर आहे, हिकिड़ो बी सिविल करे थो अचे मेराण मां कायदे मां या कंहिं बि सिंध या पाकिस्तान जी कंहिं बि यूनिवर्सिटी मां करे थो अचे। हाणे उन सिविल इंजीनियर त तमामु वास्ट फील्ड आहे, उनमें स्ट्रक्चर इंजीनियर अलॻि थो अचे, इंफ्रास्ट्रक्चर अलॻि थो अचे, बिल्डिंग अलॻि थो अचे, यूटिलिटी अलॻि थो अचे। वरी उनमें अंदरि मिसाल तौरु हाणे जीअं प्रोजेक्ट आहे, को प्रोजेक्ट में सिविल इंजीनियर जा इलाही टाइप्स हूंदा आहिनि। क्वालिटी इंजीनियर अलॻि हूंदो आहे, पर बैकग्राउंड सिविल इंजीनियरिंग हूंदो आहे। प्लानिंग इंजीनियर अलॻि हूंदो आहे, पर बैकग्राउंड सिविल। साइट इंजीनियर अलॻि हूंदो आहे। हाणे प्लानिंग लाइ तव्हांखे प्रिमेरी आहे हिकिड़ो कोर्स आहे प्लानिंग जो, उहो करणु खपे। जेकॾहिं क्वालिटी इंजीनियर आहे त तव्हां 9001 ISO जेको कोर्स थींदो आहे लीड ऑडिटर जो, उहो तव्हांखे हुजणु खपे। वरी जेकॾहिं तव्हां कहिड़ी बि फील्ड खां बिलोंग कयो था, हेल्थ एंड सेफ्टी में अचो था, जेका मुंहिंजी फील्ड आहे, जी जी उन फील्ड में अचो था, तव्हांजो बैकग्राउंड कंहिं बि इंजीनियरिंग खां आहे या कंहिं बि बैचलर डिग्री खां आहे या साइंस डिग्री खां आहे, त तव्हां उन में अचो था। उन में कोर्सिस हूंदा आहिनि। बेसिक कोर्स आहे आयोश, हिकिड़ो अवेयरनेस कोर्स आहे। उन खां पोइ हिकिड़ो निबोश कोर्स आहे जेको UK बेस्ड कोर्सिस आहिनि, उहे तव्हां करे अचो। कराची में, हैदराबाद में इज़ीली थी था वञनि उहे करे था अचो। त पोइ उन सां छा थो थिए, जॾहिं तव्हां इहे कोर्सिस साइड में कयो था पंहिंजी डिग्री सां गॾो गॾु, त पोइ तव्हांखे हिकिड़ो एडिशनल बेनिफिट थो वञे, तव्हांखे जॉब मिलण जा चांसिस वधी था वञनि। हाणे तव्हां UAE पहुची वियो, मिसाल तौरु तव्हां UAE अची वियो था, सॼो तव्हां बैकग्राउंड हिस्ट्री पढ़ी, UAE जी कल्चर पढ़ियो, हितां जी ट्रांसपोर्टेशन सिस्टम पढ़ियो, सॼो सिस्टम सम्झी वियो था, हिते अची वियो। हाणे तव्हां छा कयो, व्हाट टू डू ऑन नेक्स्ट डे। तव्हां हिकिड़ो प्लान ठाहियो त मूंखे अप्लाई करिणो आहे ऐं कहिड़े कहिड़े तरीक़े सां करिणो आहे। हाणे उहे तरीक़ा मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। जी 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 तरीक़ो नंबर 1 इहो आहे, तव्हां हिते अची वियो दुबई में, तव्हां सभिनी खां पहिरियां जेके तव्हांजा दोस्त माइट मिट आहिनि, उन्हनि सां तव्हां राब्तो बहाल कयो। पंहिंजो सिम कार्ड वठो, पंहिंजो नंबर वठो, उन्हनि सां राब्तो कयो त बाबा मां अची वियो आहियां। सभिनी खे CV ॾियो, जेके सीनियर दोस्त आहिनि उन्हनि खे CV मोकिलियो, रिव्यू करायो CV। छो जो CV जो पैटर्न जेको आहे उहो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हर मुल्क जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो प्रोसीजर हूंदो आहे। हाणे मिडिल ईस्ट आहे, दुबई में हिते हिकिड़ो फॉर्मेट हलंदो आहे CV जो, सही आहे, छा छा एम्प्लॉयर खे खपे। पाकिस्तान में अलॻि थो हले, पाकिस्तान में दोस्त रखंदा आहिनि फादर नेम, कास्ट, साईं डोमिसाइल, NIC, हिते अहिड़ी का बि शइ न हलंदी आहे। तव्हां वेस्ट कंट्रीज़ में हलिया वञो, यूरोप में हलिया वञो, त उते हिकिड़ो अलॻि फॉर्मेट थो हले। सो तव्हांखे ख़बर हुजणु खपे त UAE में कहिड़ो CV जो फॉर्मेट आहे। तव्हां सीनियर दोस्तनि सां राब्तो कयो, ऐं मां त हमेशह अवेलेबल हूंदो आहियां दोस्तनि जे लाइ, जेके बि कॉन्टेक्ट कंदा आहिनि। उन खां पोइ जेके हिते WhatsApp ग्रुप हलनि था दुबई में, स्पेशली UAE में, स्पेशली दुबई में, उन्हनि दोस्तनि खे रिक्वेस्ट कयो त मूंखे उन्हनि ग्रुपनि में ऐड कयो। जेके बि ग्रुप्स हिते आहिनि, माना घणा ग्रुप आहिनि हिते WhatsApp जेके जॉब सीकर्स लाइ, हिते दुबई में दोस्त जेके सिंधी आहिनि उहो हेल्प कंदा आहिनि। तो उन्हनि ग्रुप्स में असां जॉब बि शेयर कंदा आहियूं। का नई का वैकेंसी ईंदी आहे, का इंफॉर्मेशन हूंदी आहे रिलेटेड UAE, उहा उन में असां उन्हनि खे ऐड कंदा आहियूं। उन जी शर्त इहा त तव्हां हिते दुबई अची वञो, पोइ तव्हां कंहिं दोस्त खे रिक्वेस्ट कयो त यार मूंखे ग्रुप में ऐड कयो, पोइ उतां बि तव्हां जॉब ॻोल्हे सघो था, अप्लाई करे सघो था। सीनियर दोस्तनि सां राब्तो कयो, हो सभु थी सघे थो उन्हनि खे का ख़बर हुजे, उहे बि तव्हांजो काथे इंटरव्यू या काथे जॉब कराए सघनि था। उन खां पोइ तव्हां जेके ऑनलाइन वेबसाइट्स आहिनि, जीअं मां ज़िक्र कयो सवेर, मां वरी बि ॿीहर ज़िक्र कंदुमि त दोस्त भले नोट कनि। जी 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 dubizil.com, उन में तव्हां जॾहिं हणंदव कंट्रीज़ अची वेंदा, UAE हणो, नंबर 1। नंबर 2 लिंक्डइन हिकिड़ो जीअं चइजे त हिकिड़ो सोशल एंड प्रोफेशनल हिकिड़ो वेबसाइट आहे, जिते दुनिया जा सभु प्रोफेशनल्स उन में तव्हांखे मिलंदा, तक़रीबन ऑलमोस्ट 95% तव्हांखे उते मिली वेंदा। उन वेबसाइट ते तव्हां पंहिंजो सुठो प्रोफाइल ठाहियो। उन प्रोफाइल में तव्हां पंहिंजा स्किल्स हणो, डिग्रीज़ हणो, ऐं उन्हनि दोस्तनि सां जेके तव्हांजा रिलेवेंट आहिनि, डॉक्टर आहे त डॉक्टर जी लिस्ट कढे, इंजीनियर आहे त इंजीनियर्स पंहिंजे रिलेवेंट फील्ड वारा माण्हू कढनि, उन्हनि सां राब्तो कयो, ॾिसो उन्हनि जा स्किल्स कहिड़ा आहिनि, तव्हां पंहिंजी CV अकॉर्डिंगली तव्हां डेवलप करे सघो था। नंबर 2 लिंक्डइन, डूबीज़िल थी वई, सैलरी गल्फ आहे, salary.gulf.com, bayt.com, BAYTE.com, इहे कुझु वेबसाइट्स आहिनि। इन्हनि ते तव्हांजो प्रोफाइल ठहियलु हुजे ऑलरेडी, उतां ई तव्हां ठाहे अचो। माना मां सजेस्ट कयो जॾहिं तव्हां हिते अचो था न, त महीनो अॻु में प्रिपरेशन करे अचो। त मूंखे महीनो अॻु में तव्हां पंहिंजूं CVयूं बि धड़ाधड़ मोकिलियो सभिनी दोस्तनि खे। महीनो अॻु में ई तव्हां जीअं हिते अचो त माना तव्हां
टाइम वेस्ट न कयो, पंहिंजो टाइम यूटिलाइज कयो। हिकिड़ो तरीक़ो इहो ऑनलाइन वारो, इन्हनि सभिनी ते तव्हां डेली अपडेट ॾिसो। नंबर थर्ड जेको प्रोसीजर आहे अप्लाई करण जो, उहो आहे तव्हांजो थ्रू न्यूज़पेपर। हाणे न्यूज़पेपर जूं ॿ हिते वॾियूं लीडिंग न्यूज़पेपर वेबसाइट्स बि आहिनि ऑनलाइन, उन्हनि जो ॾींदियूं आहिनि पंहिंजो न्यूज़पेपर, ऐं उन खां अलावा उन्हनि जो हार्ड पेपर बि ईंदो आहे। सो उनजो तरीक़ेकार इहो आहे, जो न्यूज़पेपर में जॉब्स शेयर कंदियूं आहिनि कंपनियूं, कंहिंखे खपा, कंहिंखे कोई इंजीनियर खपे या कहिड़ी बि जॉब हुजे, उन न्यूज़ में एडवर्टाइज़मेंट ईंदी आहे। तव्हांखे न्यूज़पेपर वठण जी ज़रूरत न आहे, ऐं तव्हां इज़ीली ऑनलाइन ते हिकिड़ी न्यूज़ आहे gulfnews.com, ॿी आहे खलीज टाइम्स। इहे ॿ हिकिड़ा लीडिंग न्यूज़पेपर आहिनि हिते। इन्हनि जा वरी अलॻि पोर्टल्स आहिनि, जॉब पोर्टल्स। उन पोर्टल्स जे थ्रू तव्हां जॉब ॻोल्हे सघो था, करेक्ट कहिड़ी जॉब हलनि थियूं, ऐं इन्हनि वेबसाइट जे ज़रिए तव्हां पंहिंजी एडवर्टाइज़मेंट बि ॾेई सघो था। फ्री बि आहे ऐं पेड बि आहे, उन में ॿ ऑप्शन हूंदा आहिनि। त तव्हां मतिलबु मां इंजीनियर आहियां, यूएई में आहियां, विजिट वीज़ा ते आहियां, आई कैन जॉइन इमीडिएटली, आई हैव दीज सर्टिफिकेशन, आई हैव दीज क्वालिफिकेशन, आई हैव दिस एक्सपीरियंस, आई कैन वर्क दिस। तव्हां थोरो पंहिंजो प्रोफाइल ठाहे उन में तव्हां वेबसाइट जेकी डूबिज़िला या गल्फ न्यूज़ आहे या खलीजा, उन में तव्हां पंहिंजी एडवर्टाइज़मेंट बि ॾेई सघो था। पोइ थींदो इहो आहे, कंहिंखे एम्प्लॉयर खे को माण्हू खपंदो आहे, उहो रिलीवेंट माण्हू उहो सर्च कंदा आहिनि, उन में मिली वेंदो अथनि, उनखे उते कॉल या मैसेज अची वेंदो आहे इंटरव्यू। सो इहो हिकिड़ो तरीक़ो आहे। टियों तरीक़ो, जेको चोथों तरीक़ो आहे, उहो अॼुकल्ह रिकमेंडेबल न आहे, पर पोइ बि मां ॿुधाए थो छॾियां। उहो आहे डोर टू डोर सीवी ड्रॉप। हाणे दुबई में जेके टावर्स आहिनि, जेको बिज़नेस एरिया हूंदो आहे हर शहर में, हिते अबूधाबी में अलॻि आहे, दुबई में अलॻि आहे, अजमान, शारजा में, उते ऑफिस, हेड ऑफिस सभु उते ई हूंदियूं आहिनि, टावर्स में, बिल्डिंग्स में। तव्हां हिकिड़ी बिल्डिंग में हलाए वेंदव त तव्हांखे 20 कंपनियूं मिलंदियूं। बिल्डिंग जे रिसेप्शन एरिया ते ॿाहिरि डोर ते तव्हांखे कंपनियुनि जी लिस्ट मिलंदी, हिते हे कंपनियूं आहिनि ऐं हिन फ्लोर ते आहिनि, नाला बि लिखियल हूंदा अथव। पोइ इहो हिकिड़ो कंहिं दौर में ॾाढो ज़बरदस्त हूंदो हो, मां पाण डोर टू डोर सीवी ड्रॉप कंदो हुयुमि ऑफिसनि में। पर हींअर ड्यू टू द कोविड सिचुएशन उहो रिकमेंडेबल न आहे। उहो कंपनियूं चवंदियूं आहिनि त तव्हां असांखे ईमेल कयो, छो जो तव्हांखे ख़बर आहे फिज़िकल कॉन्टेक्ट, डिस्टेंस, सोशल डिस्टेंसिंग, ऐं इहो इन जे करे रिकमेंडेबल न आहे। पर ज़हन में रखणु खपे, कॾहिं ज़रूरत पई त तव्हां डोर टू डोर सीवी ड्रॉप करे सघो। इहे कुझु ज़बरदस्त तव्हां तरीक़ा ॿुधाया त जॉब खे कीअं तव्हां एक्सप्लोर करे सघो था ऐं कहिड़नि तरीक़नि सां। त हाणे जेको सभु जॉब लाइ एक्सप्लोरेशन थी वई, हाणे जेको आहे असांजो जेको ॿियो प्रॉब्लम जेको अचे थो हितां इंटीरियर खां या पाकिस्तान या सिंध खां जेको अचे थो नऊं जॉब हंटर, उन खां मसइलो इहो थींदो आहे रिहाइश जा प्रॉब्लम थींदा आहिनि। त रिहाइश किथे रखिजे, जेका ऐं कहिड़े एरिया में रखिजे, जो असां जेको आहे ईज़ी जेको आहे एक्सेसिबल हुजे, ईअं न हुजे जो अधु सैलरी असांजी जेको आहे अचु वञ में अची ट्रांसपोर्ट बि ख़र्च थी वञे। त उन जी कोई टिप्स ॾियो नौजवाननि खे, त उहे कहिड़ी जाइ ते अचनि जेकॾहिं उते अची एक्सप्लोर कनि। जीअं हिते सिटी सेंटर हूंदो आहे त ईज़ी हूंदो आहे। हाणे त तव्हां जेकॾहिं दुबई में केरु अचे थो त कहिड़ी जॻह ते जेकॾहिं पाण खे सेट करे सघे थो? साईं, तमामु ज़बरदस्त क्वेश्चन तव्हां कयो आहे, ऐं मां सम्झां थो त दोस्त जेके इंट्रेस्टेड आहिनि हे सेशन ज़रूरु ॾिसनि। हिन में मां जेका हाणे ॻाल्हि करण वारो आहियां, अकोमोडेशन ॾाढो वॾो प्रॉब्लम हूंदो आहे हिते। हाणे मोस्टली जेके दोस्त अचनि था सिंध मां, उहे हिते अचनि था त कंहिंजो न को दोस्त हूंदो आहे, को मिट हूंदो आहे, को भाउ हूंदो आहे, उहो हुनजे लाइ अरेंजमेंट करे रखंदो आहे पहिरियां खां ई। पर कुझु अहिड़ा दोस्त आहिनि, मूंखे बि मैसेज ईंदा आहिनि त असांजो केर बि कोन्हे, असां कीअं अचूं? पोइ उन्हनि खे मां सजेशन इहा ॾींदो आहियां त हिकु ॿ दोस्त आहिनि हिते जेके रियल एस्टेट जो कमु कंदा आहिनि, रूम्स या पार्टीशन वग़ैरह उहे रेंट आउट कंदा आहिनि। छो जो दुबई हिकिड़ो वॾो प्लेटफॉर्म आहे, 1.5 कलाक जो पंधु आहे कराची खां हितां, सही आहे। हज़ारे माण्हू रोज़ जी तादाद में अचनि था। जेकॾहिं असां माण्हुनि खे रिसीव कयूं या खणूं त असांजी बि हिते फैमिलीज़ आहिनि, टाइम रिज़र्वड आहे, ठीकु आहे, असाइनमेंट्स हूंदियूं आहिनि, कमिटमेंट्स हूंदियूं आहिनि। सो मां उन्हनि खे इहा चवंदो आहियां त हिते दुबई ॾाढो कन्वीनियंट आहे। तव्हां एयरपोर्ट ते पहुचो था, हिते तव्हांखे मेट्रो बि मिले थी, बस बि मिले थी। तव्हां थोरो स्टडी करे अचो कहिड़ी बस मूंखे मिलंदी, किथे लोकेशन आहे। रिहाइश जे हवाले सां रिहाइश जेका आहे अहिड़ी जॻह ते वठो जिते तव्हांजी बस तव्हांखे मिले, तमामु ज़बरदस्त एयर कंडीशन ऐं तमामु बहितरीनु बसिस हिते आहिनि।
बस स्टेशन जे काथे बस वेझो हुजे या मेट्रो जेका हले थी दुबई शहर में मेट्रो जे वेझो हुजे जाते तव्हांखे कन्वीनियंस हुजे ट्रांसपोर्टेशन वॾो इम्पोर्टेंट मैटर रखे थी। घणा दोस्त अहिड़ा ईंदा आहिनि जेके रहंदा आहिनि ईंदा आहिनि हिते काथे कंहिं इंडस्ट्रियल एरिया में रहंदा आहिनि परे आइसोलेटेड एरिया में शारजाह में अजमान में रहंदा आहिनि न उन्हनि खे ट्रांसपोर्ट मिलंदी आहे न उन्हनि खे पोइ निकिरणु ॾाढो ॾुखियो थी वेंदो आहे उन्हनि जो जेसि ताईं तव्हां निकिरंदव उन माण्हुनि सां मिलंदव उन कंपनी में वेंदव न तेसि ताईं तव्हांजो कमु ॾाढो ॾुखियो आहे हिते थियणु। सो कोशिशि कयो त अहिड़ी जॻह ते अकोमोडेशन हुजे जेको शहर में हुजे मेन शहर में जाते मेट्रो या तव्हांखे बस ट्रांसपोर्टेशन इज़ीली मिली वञे छो टैक्सी ॾाढी महांगी आहे हिते। इन सां हवाले सां मूंखे यादि आयो त तव्हां जेको आहे ॿियो का टिप्स जेका सेविंग जे हवाले सां जीअं उते डेफिनेटली हिते जेको माण्हू अचे थो हितां खां जीअं अचे थो त उन खां प्रॉब्लम इहो थींदो आहे त यार मूंखे जो शॉर्टकट्स हुजनि ख़बर हुजे त तव्हां उन्हनि खे कहिड़ा टिप्स ॾींदा जेकॾहिं जॉब हंटर हूंदो ज़ाहिरी आहे उहो किथे लोकेशन बि ईज़ी एक्सेस करणु वञूं या का अहिड़ी टिप्स हुजनि जे डिस्काउंट्स हुजनि या के अहिड़ो कार्ड वग़ैरह ठाहे माण्हू जेको जीअं हिते असां वटि स्टूडेंट्स कार्ड हूंदा आहिनि त उन्हनि ते जेको आहे माण्हू ईज़िली ट्रेवल करे सघे थो विदिन सिटीज़ या टूरिस्ट प्लेस ते वञी या ॿी जॻह ते वञी सघे थो त अहिड़ी क्या टिप्स हुजनि जेकियूं उते जेका शॉर्टकट्स हुजनि उहे तव्हां शेयर कयो ज़रूरु त जीअं दोस्त उते केरु अचे चाहे विज़िट जे हिसाब सां अचे या जॉब जे हिसाब सां अचे त उहो ईज़िली एक्सेसिबल हुजे उन लाइ। बिल्कुलु सही। हाणे हुनजो तरीक़ेकार ईअं आहे जॾहिं तव्हां काथे बि अकोमोडेशन वठो था हिते दुबई में दुबई थोरो एक्सपेंसिव आहे अबूधाबी शारजाह थोरो चीप आहे अजमान थोरो अञा वधीक चीप आहे अकोमोडेशन हिते तव्हांखे मिलंदो जेकॾहिं बैचलर को अचे थो दोस्त त उहो शेयरिंग सिस्टम हूंदो आहे हिकिड़े कमरे में डिपेंड करे थो तव्हांजे बजट जे हिसाब सां हिकिड़े कमरे में 10 ॼणा बि रहंदा आहिनि 5 ॼणा बि रहंदा आहिनि 2 बि रहंदा आहिनि हिकिड़ो बि रहंदो आहे। सो डिपेंड करे तव्हांजी बजट छा आहे। सो मिनिमम माना जेका कॉस्ट आहे अकोमोडेशन जी जेके शेयरिंग सिस्टम हलंदो आहे हिते बेड स्पेस जंहिंखे चवंदा आहियूं उहो जेको मिनिमम आहे 400-500 में तव्हांखे धर्म्स में जी ॻाल्हि थी कयां त तव्हांखे हिकिड़ो शेयरिंग में 2 माण्हुनि सां 3 माण्हुनि सां हिकिड़ो पार्टीशन मिली वेंदो उन में तव्हां रही सघो था उते तव्हांखे इंटरनेट जी एक्सेस बि हूंदी आहे। उन खां पोइ जेके हिते कार्ड हलंदो आहे हिकिड़ो जेको मेट्रो में बि हलंदो आहे ऐं बसिस में हलंदो आहे छो हिते कैश न आहे सिस्टम त 2 रुपया ॾिना मूंखे 4 रुपया 5 धर्म न मूंखे हुते ईअं न आहे कार्ड आहे इलेक्ट्रॉनिक कार्ड आहे उहो तव्हांखे कंहिं बि ग्रोसरी या सुपर मार्केट में मिली वेंदो आहे 20 धर्म जो हूंदो आहे मिनिमम उन में तव्हां जेको आहे न रिचार्ज कंदा रहंदा आहियो हुनखे 10 धर्म विधा 5 धर्म विधा उहो तव्हांजो बस लाइ मिली वेंदो आहे साॻियो ई कार्ड तव्हांजे मेट्रो जे लाइ मिली वेंदो आहे साॻियो ई कार्ड तव्हांखे पंच करणो हूंदो आहे ऐं हिते ऐं तव्हांजी जेका हिते फेरीज़ हलनि थियूं जेके पाणी वारी ट्रांसपोर्टेशन आहे जंहिंमें अब्रा आहे या RTA जेका हिते गवर्नमेंट जी जेका फेरीज़ बोटिंग सिस्टम छो कंहिं कंहिं जॻह ते वरी असांखे बोट बि यूज़ करणी पवंदी उते बि तव्हांजो कार्ड हली थो वञे साॻियो ई कार्ड हिकिड़ो ई कार्ड तव्हां वठंदव उहो मल्टीपल तव्हांजी ट्रांसपोर्टेशन सिस्टम लाइ तव्हां यूज़ करे सघो था उन ऐं बाक़ी जेका तव्हां ॻाल्हि कई त स्टूडेंट जे हवाले सां या जॉब सीकर जे हवाले सां अहिड़ो को हिते को अहिड़ो पैकेज न आहे त जे ॿुधाइजे त जे हुन में डिस्काउंट मिले बाक़ी इहो आहे त जेके अकोमोडेशन मिले थो त काथे चीप मिले थो काथे महांगो थो मिले उहो मां दोस्तनि खे गाइड करे सघां थो जेको बि अचणु चाहे थो उहे 1-2 दोस्त आहिनि हिते सिंधी पंहिंजा ॿाहिरि ई आहिनि उहो पंहिंजो रियल एस्टेट जो कमु कंदा आहिनि इहो बेड स्पेस जो कंहिंखे ॾियणो आहे कंहिंखे न ॾियणो या उन्हनि जो रेंट आउट जो सिलसिलो हलंदो आहे उन्हनि सां उन्हनि जो कॉन्टेक्ट कराए सघिजे थो उहो वरी गाइड बि कंदो आहे त तव्हां एयरपोर्ट तां लहो त कहिड़ी बस पकड़ींदो त तव्हांखे सिधो हिते मूं वटि वठी ईंदी या मेट्रो पकड़ींदो त उहो उन्हनि खे गाइड बि कंदो आहे। सही ज़बरदस्त सर तव्हां इहो ज़बरदस्त ऑफर ॾियो आहे दोस्तो जेकॾहिं तव्हां अवेल करणु चाहियो त तव्हां जेको आहे सर सां वरी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां सर असां सिंध हेल्प ते बि कनेक्टेड आहियूं तव्हांखे उते बि असां URL रखंदासीं जेको सर तव्हांखे काफ़ी मतिलबु हेल्पफुल थींदो इन UAE में पूरी जॉब जे सिलसिले में। सर हिकु ॿी ॻाल्हि ॿुधाईंदा वञो त तव्हांजो जेको आहे हीअ त ॻाल्हि थी वई वाइट कॉलर जॉब्स जे हवाले सां जेका इंजीनियर्स जेका BBAs MBAs हुते अचनि था छोकिरा यंगस्टर उहे अचनि था पर कुझु जेका ख़्वाब जेका आहिनि असांजे ज़्यादातर जेका आबादी आहे उहा आहे जेका लेबर टाइप ते आहे मतिलबु उहे जॉब करणु ईंदा आहिनि उते मूव थियणु ईंदा आहिनि त उन्हनि जो तव्हां त ज़ाहिरी एतिरो तव्हांजो एक्सपीरियंस रहियो आहे दुबई में बि प्लस तव्हां ॿियनि स्टेट्स में ऐं तव्हां ॿाहिरि बि ट्रेवल कयो आहे
त उन्हनि जे हवाले सां तव्हां उन्हनि जा मसइला बि ॾिठा हूंदा, तव्हां उन्हनि जे खां जेका आहिनि प्रॉब्लम बि तव्हां उन्हनि जा जेका आहिनि हल कया आहिनि। जेसि ताईं मुंहिंजे नॉलेज में आहे त तव्हां काफ़ी हेल्पफुल आहियो। त उन्हनि लाइ का सलाह, त उन जीअं कंहिं एजेंट खां या कहिड़े तरीक़े सां उते पहुचो था वञनि, हिते तव्हांखे पाण ख़बर आहे त ॻोठ खां केरु अचे थो, पोइ पढ़ियलु लिखियलु वीचारो घटि हूंदो आहे, पोइ अची वेंदो आहे। उन्हनि खे तव्हां का सजेशन ॾियो जो उहे अहिड़ा क़दम न खणनि त वरी अॻिते उते अची वञनि प्रॉब्लम में पवनि। त तव्हां उन्हनि खे बिल्कुलु सजेशन ॾियो जो अहिड़ी लेबर जॉब लाइ, त उहे छा कनि जो साईं, सही तरीक़े सां जॉब वठनि। बिल्कुलु उन जे लाइ मां इहो चवंदुमि, असां वटि जेको वॾो मसइलो आहे त जेके वाइट कलर जॉब वारा माण्हू आहिनि उहे त बंदोबस्तु करे था वञनि, रहण जो, खाइण पीअण जो, या जॉब सर्च कीअं कजे उनखे ख़बर आहे। जेको असां लेबर तबको आहे, जेको असांजो ईअं चइजे जेको अनएजुकेटेड या चइजे, या को मैट्रिक पास आहे या माइनर का डिग्री रखे थो, का टेक्निकल जेकॾहिं को टेक्नीशियन आहे, इलेक्ट्रीशियन आहे, या मैकेनिक आहे, त उहे माण्हू जेके अचनि था हिते, उन्हनि जे लाइ ॾाढो ॾुखियो भरियलु इहो हूंदो आहे त उन्हनि खे जॉब कीअं ॻोल्हनि, उहो उन पर्टिकुलर कंपनी ते कीअं पहुचनि, उन्हनि जे लाइ ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। अॻु त उहो ख़र्च करे अचनि था हिते विज़िट वीज़ा ते, पोइ वरी उन्हनि जे लाइ जॉब रिसोर्सिस तमामु घटि हूंदा आहिनि, छो जो मोस्टली कंपनियूं हिते जेके वॾियूं वॾियूं कंपनियूं आहिनि जेके लेबर खे या जेको चइजो हिकिड़ो अनएजुकेटेड माण्हू आहे उनखे हायर कनि थियूं, हेल्पर आहे या अहिड़े क़िस्म जो, उहे डायरेक्ट उन कंट्री मां हायर कंदियूं। पाकिस्तान में बि थींदो आहे, लाहौर में, कराची में जेके एजेंट आहिनि उहे उनखे डायरेक्ट हायर करे हेॾे मोकिलींदा आहिनि। सो इहो हिकिड़ो तरीक़ो आहे। उहे पैसा बि कुझु वठंदा आहिनि। अलमियूं असां वटि इहो आहे जो हुन लेबरनि खां पैसो वॾो वठी वेंदो आहे, हुननि जा वीज़ा जा पैसा हुननि खां वरिता वेंदा आहिनि, 2 लख 3 लख, पोइ हिते वीचारा ईंदा आहिनि, ॾाढो परेशान हूंदा आहिनि, 2-3 साल सर्वाइव करे कर्ज़ो लाहे वरी हुन खां पोइ ॿी का नौकिरी कंदा आहिनि। सो इन जे लाइ मां इहा सजेस्ट कंदुमि त हिते जेके अचनि दोस्त, का न का टेक्निकल उन्हनि खे का डिग्री या स्किल हुजे। जीअं मैकेनिक आहे त मैकेनिकल उनखे कमु अचे, या गाॾियुनि जो हिकिड़ो मिसाल तौरु मैकेनिक आहे, या तव्हां पेंटर आहे या हेल्पर आहे, को न को कमु अचणु ज़रूरु आहे। पोइ कमु अचण खां पोइ तव्हां ॾिसो, कोशिशि कयो, दोस्तनि खे कॉन्टेक्ट कयो त भाउ मूंखे हे कमु अचे थो। पोइ हिते ज़रूरत हूंदी आहे माण्हुनि खे, हमेशह टेक्निकल माण्हुनि जी ज़रूरत जिते किथे हूंदी आहे। बाक़ी जेको लेबर आहे त उनजे लाइ ॾाढो ॾुखियो आहे उहो हिते, छो जो हुनखे लैपटॉप हलाइणो, ऑनलाइन अप्लाई कीअं कंदो, उनखे HR जेके आहिनि उहे माण्हू हायर कंदा आहिनि इंडिया, पाकिस्तान, बांग्लादेश मां बल्क क्वांटिटीज़ में, हंड्रेड्स में हायर करे खणी ईंदा आहिनि। सो उन्हनि खे एतिरो टाइम न हूंदो आहे जो हिकिड़े लेबर जे लाइ उन्हनि जी CV या उहो उनखे इंटरटेन करण में उन्हनि खे माना उहो न कनि था मोस्टली जेके लोअर जॉब्स। इहो ज़बरदस्त दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त असांजो जेको मेन प्रॉब्लम इहो हूंदो आहे, असां ॿाहिरि वञणु त चाहींदा आहियूं, जीअं असांजो जो घटि जेका पढ़ियल लिखियल दोस्त हूंदा आहिनि, या को ॿी मजबूरीअ जे करे उहे ॿाहिरि जो शौक़ु त हूंदो आहे दुबई वञण जो, पर साईं ज़बरदस्त सलाह ॾिनी त तव्हां को प्रोफेशनल कमु ईंदो हूंदे, जीअं इलेक्ट्रीशियन आहे त इलेक्ट्रीशियन सां गॾु तव्हांखे डिप्लोमा बि हुजे या को सर्टिफिकेट हुजे या तव्हांखे कमु ईंदो हुजे। ॿियो हाणे त प्रोसीजर चेंज थी विया आहिनि ऑनलाइन, छो जो हिकिड़ो कंसल्टेंट हूंदो आहे उहो हायर कंदो आहे, पोइ वञी तव्हां जेको आहे एज़ ए जॉब कंदा आहियो। तव्हांखे उते जॉब सर्च करणु तमामु ॾुखी थींदी आहे। त पहिरियों ई पंहिंजो जेको आहे हीअ प्रोग्राम खां तव्हांखे आई होप के फ़ाइदो थींदो सभिनि दोस्तनि खे, त हीअ पंहिंजी जेका साईं, मां स्किल सेट। हिकिड़ी ॻाल्हि एड करणु चाहींदुमि हिते त पाकिस्तान में बल्ख़ुसूसन सिंध में जी जी कुझु एजेंट अहिड़ा आहिनि जेके पैसा चार्ज कंदा आहिनि, चवंदा आहिनि हीअ जॉब आहे, फलाणी जॉब आहे, वॾा वॾा ख्वाब ॾेखारींदा आहिनि। जी सो उहे दोस्त जेके जिन खे ऑफर लेटर मिलनि था उते ई, या अॼुकल्ह ॾाढा फेक हलनि था, जेके रिक्रूटमेंट कंपनीज़ आहिनि न, ॾाढो फेक ऑफर लेटर ठाहे उन्हनि खां पैसा वठी उहे भॼी था वञनि। सो अहिड़ो को बि तव्हांखे हुजे न, त पोइ तव्हां कंहिं रिलेवेंट माण्हू सां कॉन्टेक्ट कयो जेको दुबई में ऑलरेडी हुजे, कंपनी वेरीफाई करायो त वाक़ई इहा अथेंटिक आहे या न आहे। पोइ हुनखे जेके तव्हांखे पैसा ॾियणा आहिनि, कंहिंखे पैसा न ॾियो। इहे ॾाढा फ्रॉड थियनि था, माण्हुनि खां पैसा वठी उहे एजेंट भॼी था वञनि, इवन वीज़ा जे लाइ पैसा वठी भॼी था वञनि। सो अथेंटिक कंहिं माण्हू खे तव्हां खां कमु करायो, इहो मुंहिंजी माना सजेशन आहे। साईं उन्हनि सां अलावा जेको आहे तव्हां कंक्लूजन कयो हिन हाउ टू फाइंड जॉब जे वेबिनार जो, त छा थींदो उहो तव्हां एक्सप्लेन प्लीज़ काइंडली हिनखे जेको आहे कंक्लूड कयो तव्हां, ऐं पंहिंजो मैसेज बि एड साईं, कयो। आख़िर में मां वाइंड अप कंदुमि पंहिंजे सेशन खे, तव्हांजे सेशन खे, त जॾहिं महिल बि तव्हां
कंहिं बि कंट्री वञो, दुबई हुजे, सऊदी हुजे, कतर हुजे, त उन कंट्री जे बारे में तव्हां रिसर्च कयो, होमवर्क कयो, ऐं तव्हां जॾहिं अचो था हिते त तव्हां कमु सिखी अचो। माना इहा मां गुज़ारिश कंदुमि जेके बि सिंध जा नौजवान आहिनि अचणु चाहिनि था, त तव्हांखे कमु अचणु खपे। कहिड़ी बि फील्ड में तव्हां आहियो, उन फील्ड में तव्हांखे महारत हुजे। इंजीनियर आहे त इंजीनियरिंग, सिविल आहे त सिविल इंजीनियरिंग में महारत हुजे। कंहिं हिकिड़ी फील्ड खे पकड़ियो, उन फील्ड में तव्हां महारत हासिल कयो। हिते कम जी वैल्यू आहे। यकीन कयो, असां खां अॼु ताईं इहो न पुछियो आहे तव्हां पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिलिंग खां अप्रूव्ड आहियो या न आहियो। ई आहे हिते अहिड़ो सवाल न कंदा आहिनि। बसि हिते तव्हांखे कमु अचे थो, तव्हां में कॉन्फिडेंस आहे, तव्हां में प्रेज़ेंटेशन आहे, यू कैन स्पीक इंग्लिश, तव्हां में जेका फिज़िकली तव्हां केतिरो मेंटली अप्रोच तव्हांजी केतिरी आहे, तव्हां में कॉन्फिडेंस केतिरो आहे, तव्हां में स्किल्स केतिरा आहिनि, तव्हांखे कमु केतिरो थो अचे, तव्हां कमु हलाए सघो था या न। कॾहिं कॾहिं ईअं बि हूंदो आहे हिते कंपनियूं इन टर्म लाइ बि रखंदियूं आहिनि, कंहिं माण्हूअ खे ॾिसंदियूं आहिनि त हिनखे कमु त नथो अचे, पर हिन में कॉन्फिडेंस एतिरो आहे जो हे कमु हलाए बि थो, सही हे कमु सिखी वेंदो, हे माण्हू कमु हलाए वेंदो। उन लाइ बि उन शइ खे ॾिसी करे बि कंपनियूं हायर कंदियूं आहिनि। सो तव्हां में कॉन्फिडेंस हुजे, इंग्लिश हुजे, जेके मां डिस्कस कया, स्किल्स तमामु ज़रूरी आहिनि। तव्हां को बि फील्ड में हुजो। हाणे मां तव्हांखे पंहिंजो सिंपल एग्ज़ाम्पल ॾिनो शुरू में, जॾहिं मां इंजीनियरिंग में पढ़ंदो हुयुमि त मुंहिंजो हिकिड़ी फील्ड में इंट्रेस्ट घणो हूंदो, उहा हुई हेल्थ एंड सेफ्टी। असांजे फाइनल सेमेस्टर में सब्जेक्ट बि हुयो, त मां हुन में ॾाढी शुरू कई, मां हुन में महिनत बि कई ऐं हुन में स्टडीज़ बि कंदो हुउमि त इहा छा आहे फील्ड। मां बुक्स बि पढ़िया, डिफरेंट बुक्स, और वरी कुझु कोर्सिस बि कया कराची मां। और जॾहिं हिते आयुमि त मूंखे माना घणी माना दिक़त न थी, मूंखे अल्हम्दुलिल्लाह जॉब मिली वई। सो स्किल्स तव्हांखे कमु अचणु खपे। हिते कम जी वैल्यू आहे, काथे बि वञो दुनिया में तव्हांखे कमु अचणु खपे। सो इहो ई मुंहिंजो पैगाम आहे। पंहिंजा स्किल्स इम्प्रूव कयो, प्रोफेशनल CV ठाहियो, ऐं कंहिं बि कंट्री में वञो उन खां पहिरियां तव्हां उन कंट्री जे बारे में ज़रूरु स्टडी कयो, वीडियोस ॾिसो, लाइव सेशंस ॾिसो। थैंक यू सर, महिरबानी तव्हांजी, वॾी वॾी महिरबानी तव्हांजी असांजे को प्लेटफॉर्म ते। मसइलो कोन्हे। थैंक यू सर। दोस्तो, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तव्हां जेतिरो पाण खे स्किलफुल कंदव, तव्हां सिखंदा रहंदव, त तव्हां जेको आहे सर्वाइव कंदव। तव्हां मार्केट में जेको लाह चाढ़ा अचनि था उन्हनि सां तव्हां कनेक्टेड रहंदव। तव्हांखे अॼु असांजे गेस्ट बि इहो ई ॿुधायो लर्निंग माइंड्स में, त तव्हां सिखो, सिखंदव त वधंदव। त उन लाइ तव्हांजी डिग्री जेका B आहे या MBA आहे, BBA आहे, उहा काफ़ी न आहे। उन खां अलावा बि तव्हांखे एज़ ए प्रोफेशनल तव्हांखे दुनिया जे जेका डिग्री खां गॾु जेका प्रोफेशनल शयूं आहिनि उहे बि सिखणियूं पवंदियूं। उन लाइ तव्हांखे कनेक्ट थियणो पवंदो। असांजे सिंध हेल्प जो बि उहो ई मक़सदु आहे, तव्हांखे उन्हनि तरीक़ा ॿुधाए, उहे तव्हांखे स्किलफुल आइडियाज़ ॾिए जेका तव्हांजे प्रोफेशनल लाइफ में कुझु वैल्यू एड करे सघनि, कुझु तव्हां सिखी सघो। ईअं ई तव्हां असांजे हिन सिंध हेल्प सां कनेक्टेड रहो। अॻिते असांजा काफ़ी दोस्त लर्निंग माइंड्स जेका आहिनि, प्रोफेशनल्स, उहे अची रहिया आहिनि ऐं तव्हां असां सां अहिड़ियूं ज़बरदस्त ॻाल्हियूं, अहिड़ा ज़बरदस्त आइडियाज़, अहिड़ा ज़बरदस्त तरीक़ा असां सां शेयर कंदा रहंदा। त तव्हां कीप लर्निंग, कीप इंस्पायर। सो थैंक यू, शुक्रिया, अल्लाह हाफ़िज़।